मुझे सोने हबीब शादी कई हुजूर जे सहाबन जो शादियों थियूं मदीने वारे साईं जे न्याणियुनि जो शादियों थियूं मुझा दोस्तों अहले बैतन जो शादियों थियूं भला हाणे कुरान हदीस के पढ़ी ॾिस त शादी जो तरीक़ो कीअं आ मुझे महबूब कहिड़ी शादी कई कहिड़ी तालीम ॾिनी शादी जो तरीक़ो छा सेखारियो हजरत अनस रज़ी अल्लाह ताला ने फरमाए तो मदीने शरीफ में हिकिड़ी शादी थी फमा राइना इरसन अहसन क़त मिन हजरत अनस फरमाए तो एड़ी सोहनी ऐं भली शादी असां पूरी जिंदगी में भी न ॾिठी सी उहा कंहिंजी शादी हुई हजरत मौला अली शेर खुदा जी शादी हुई हैदर करार जी शादी हुई घोट अली हुयो ऐं कुंवार नबी जी न्याणी हुई कुंवार जन्नत की मालिकानी सैयदा फातिमतु ज़हरा हुई हजरत अनस तो फरमाए त इन शादी जी असां के भी दावत मिली फहदरना इर्स अलीन व फातिमत ज़हरा हजरत अनस फरमाए तो हजरत अली ऐं बीबी फातिमतु ज़हरा जी शादी में असां हाजिर थियासीं दावत में शरीक थियासीं पोइ असां जे लाइ हेठि गादेलो विछायो वियो जंहिंमें खजीअ जा तांदूरा भरियल हुया उहो हेठों लीफ भरियल विछाणो विछायो वियो असां उन ते अची वेठासीं दस्तरखान लगायो वियो उनते हजरत अली जे शादी जो वलीमो असां के खारायो वियो जंहिंमें खजूर हुई पनीर हुयो गोश्त हुयो मानी हुई असां जेॾी महिल खाधोसीं त एॾो लज़ीज़ खाधो असां न खाधोसीं मुझा दोस्तो उन शादी जे अंदर दुहल कोन हुयो गायण वजायण कोन हुयो गीच कोन हुया सेहरा कोन हुया टक्कर हरण कोन हुया असां वटि आहे न टक्कर घोट ऐं कुंवार खे मिलाईंदा त हणंदा तव्हां वटि कोन्हनि चुप थी विया आहियो अलाए थधि लॻी अथव हा टक्कर आहिनि या कोन घोट कुंवार के मिलाईंदा पहिरीं रात शुरुआत कंदा टक्करनि सां इब्तिदा टक्कर सां पोइ वीचारा आहिनि बि सॼी ज़िंदगी टक्करनि में ॻाल्हि सम्झ में अचे थी मुंहिंजा दोस्तो साइण फातिमतु ज़हरा जी शादी वई थिए पई बिनी जहाननि जे सरदार जी लाडली दादुली न्याणी आ डाज में छा ॾिनऊंसि ॿ प्याला पानी पीअण जा हिकिड़ी खली हुई मश्क हुई पानी भरे रखण जी हिकिड़ो गादेलो हो जंहिंमें खजीअ जा तांदूरा भरियल हुया आज जी चूड़ियूं हुयूं चक्की हुई जंड हुयो अटे पीहण जो ही बिनी जहाननि जे सरदार जे न्याणीअ जो डाज हुयो जे चाहे ना त पंहिंजी न्याणी खे छा नथे ॾेई सघिया बुधायो मदीने वारो साईं बिनी जहानन जो मालिक ऐं मुख्तार आ रब खजानन जो चाबियूं मुझे दिलबर नबी जे हथ में ॾेई छॾियूं आहिनि चाहे ना हीरा ॾिना मोती ॾिना सोन ॾिना ॾेई सघिया थे आओ कि न आहे इहो ईमान पर मुझे महबूब पंहिंजी उम्मत के आसानी सेखारी त उहो डाज ॾियो जेका तव्हां में पहुचो कर्ज खणी घणा डाज माण्हुनि जे देख वेख जे लाइ घणो डाज न ॾियो जेतिरी तव्हां में पहुचा ओतिरो डाज ॾियो सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो जेॾी महिल सैयदा फातिमतु ज़हरा जी रुख़सती पई थिए जेॾी महिल अब्बे जे घर मंझां प्यारी न्याणी जी मोकलाणी पई थिए मुझा सोना हबीब पान हवेली में आया पंजी पाक दामन न्याणी का मोकलाइण जे लाइ रुख़सत करण जे लाइ बिनी जहानन जो सरदार पान आयो आ
जेॾी महिल हुज़ूर अलैहिस्सलात वसलाम जन सैयदा फातिमतु ज़हरा वटि आया आहिनि त साईं जे मथे ते शफ़क़त जो हथ मुबारक रखियऊं ऐं न्याणी जे अखियुनि में ओॾी महिल ॻोढ़ा हुया त घर में जेके असहाबियाणियूं गॾु थियल हुयूं सहाबियाणियुनि मंझां हिकिड़ी सहाबियाणी चयो त हाओ जे अॼु फातिमतु ज़हरा जी अम्मड़ ख़दीजतुल कुबरा हुजे हा हाओ जे अॼु ख़दीजतुल कुबरा हुजे हा त पंहिंजी न्याणी खे पंहिंजे हथनि सां रुख़सत करे हा बस खदीजा जो जिक्र आयो त इमामुल अंबिया जे अखियुनि में ॻोढ़ा टिमी आया अहिड़ियूं रिवायतूं कसरत सां मिलनि थियूं जो जॾहिं बि खदीजतुल कुबरा साईं जो जिक्र थींदो हो त सुहिणे सरदार जे अखियुनि में ॻोढ़ा अची वेंदा हुया हिकिड़े ॾींहुं बीबी आयशा सिद्दीक़ अर्ज़ कयो या रसूल अल्लाह असां तव्हांजूं घर वारियूं आहियूं हुस्न भी रब ॾिनो आहे फर्मा बरदार भी तव्हांजूं आहियूं पर या रसूल अल्लाह उन कुराड़ी कुरैश औरत खे खदीजतुल कुबरा के याद करे तव्हांजे अखियुनि में ॻोढ़ा अची वेंदा आहिनि हुज़ूर फरमाइनि था ओ आयशा ज़बान बंदि कर मुंहिंजी खदीजा जे लाइ वधीक कुझु न चइजाए खदीजा खदीजा हुई बी मुझी काब घर वारी खदीजतुल कुबरा जड़ी नथी थी सके साईं फरमाइनि था ओ आयशा मक्के में जरे मूं नबूवत जो ऐलान कयो त मक्के वारा मूंखे पत्थर हणंदा हुया घटि वधि ॻाल्हाईंदा हुया मूंखे इज़ार सानी कंदा हुया पोइ जॾहिं घर मोटंदो हुयुसि त मुंहिंजी फर्मा बरदार घर वारी खदीजतुल कुबरा मूंखे एड़ियूं दिलासा ऐं दिलदारियूं ॾींदी हुई जो मुंहिंजा ॾुख लही वेंदा हुया मिशकातुल मसाबी में मूं हीअ हदीस ॾिठी त हुज़ूर आकाए दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बकरी ज़िबह कंदा हा बीबी खदीजतुल कुबरा जे नाले बकरी करे मदीने में हिजरत का बाद में साईं जी वफात हिजरत का अॻु में मक्के में थी वई हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन मदीने में हिजरत करे आया उते बकरी ज़िबह करे ऐं खदीजतुल कुबरा जे नाले ते खैरात कंदा हुआ पोइ उन मंझां जेकी खदीजतुल कुबरा जूं सहेलियूं हूंदियूं उन्हनि ॾे बि गोश्त ॾियारे मोकिलींदा हुआ सुभान अल्लाह हुज़ूर जी घरेलू ज़िंदगी ॿुधो घरेलू जिंदगी बावजूद अल्लाह जो नबी आ पाक पैगंबर आ बेहिजाब रब जे दीदार करे अर्श मुअल्ला ते वञण वारो नबी आ पर पंहिंजे घरेलू जिंदगी मुझे सोने नबी जी में आ ऐं हे महीनो जेको हले पियो न जमात सानी जी 20 तारीख़ जुम्मे जी रात सैयदा फातिमतु ज़हरा जे ॼमण जी रात था उन निस्बत सां अज जिक्र छिड़ियो आ त सोने नबी जी पाक दामन न्याणी जी गाल भी बुध वा शान वारी न्याणी वा इज्जत दर्जे मकाम वारी न्याणी जेरी मल इंदी आ त बिनी जहानन जो सरदार उथी भी इस्तकबाल कंदो फअजलसहु फी मजलिसिही साईं के पाण सां गॾु पंहिंजे निशिस्त ते विहारींदा आहिनि फातिमतु ज़हरा जो हथ वठी पाण करीम चुमंदा आहिनि हथ मुबारक के सिंघंदा आहिनि के पुछो त या रसूल अल्लाह फातिमा जो हथ सिंघो था साईं फरमाइनि था फातिमा जे बदन मां मूंखे जन्नत जी खुशबू ईंदी आ एडी प्यार वारी न्याणी जेडी मल रुखसती पई थिए अजो अबाणो घर छड्यूं सैयदतुन निसा फातिमतु ज़हरा अजो अबाणे घर मंजा रुखसती पई थिए अली जे घर पई वञे के सहाबियाणी चयो त हाओ जे
अजो खदीजा हुजे हाँ त पंहिंजी न्याणी खे पाण रुखसत करे हाँ बस खदीजा जो जिक्र आयो बिनी जहानन जे सरदार जे पाक अखियुनि में लुड़क टिमी आया साईं करीम बीबी उम्मे ऐमन खे फरमाइन था त ए उम्मे ऐमन अज फातिमा जी अमड़ मौजूद नाहे तू हिन जी अम्मा बणजी वञ हिन खे वठी वञी अली जे घर पहुचाए हाँ ही उहा पाक शादी हुई ही उहा दुनिया जी हसीन तरीन शादी हुई ही मुकद्दस तरीन शादी हुई जंहिंमें धूल कोन वगो हो डप कोन वगा हुया बेंडू ऐं बाजा कोन वगा हुया मुंहिंजा दोस्तो 60 सावण कोन थिया ओ मुसलमान ओ कलमे पढ़ण वारा सच ॿुधाए त तोखे तरीक़ो मिठे मुहम्मद वारो थो बणे या शैतान वारो थो बणे ॻाल्हायो जवाब ॾियो हिकड़ियूं शैतानी रस्मूं हन बियो मुझे दिल पर मुहम्मद करीम वारो तरीको आ पो शैतानी रस्मूं कबूल आहिन या मदीने वारे साईं वारो तरीको हथ मथे खणी ऐलान हां पो जेकॾहिं महबूब जे तरीके ते हली तो पो दुख भी ईंदा आहिन महबूब जे गुलामन ते आज़माइशूं भी ईंदियूं आहिन जिस्मानी तकलीफूं भी ईंदियूं आहिन माली तकलीफूं भी ईंदियूं हैं यो जिंदगी जो दस्तूर आ ये ना है तो को तकलीफूं नहीं जो दुनिया आहे ही तकलीफ जो घर नबियन खे भी तकलीफूं आयूं वलियन खे भी तकलीफूं आयूं गाल समझो तवज्जो सां ॿुधण जी आ मुझा सोना हबीब नमाज पिया पढ़न छा मदीने वारा साईं नमाज पिया पढ़न जेरी मल सजदे में विया विछू आयो मुझे महबूब के चे डंगो है मदीने वाले साईं के विछू डंग आयो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम नमाज पढ़ी सलाम वरायो फरमायो त विछू ते अल्लाह जी लानत पवे न को नबियन खां था मुड़न न को उम्मत खां था मुड़न न को विछू नबी खां तो मुड़े न को उम्मत खां तो मुड़े हिन विछू मुखे डंगे विधो आ पो मदीने वाले साईं फरमायो त पानी भी खणी चो लूण भी खणी चो पो लूण बांधो वियो पानी बांधो वियो पाण करीमन पानी में लूण विधी उन के घुमायो जेडी मल लूण गरी वियो पानी में हबीबन करीमन वो हथ जिते डंग लगो हुयो न उन्हे के हथ बोड़ियो ऐं अलहम्द शरीफ पढ़न शुरू कियो सूरह फातिहा भी पढ़न पिया ऐं उन के पानी में बोड़न भी पिया बस थोड़ी देर में डंग जो असर खत्म थी वियो मुझा दोस्तों असल में उम्मत जे लाए हिकड़ी गाल पोइ ते छडणी हुई न त विछुअ जी केड़ी मजाल जो सरदारन जे सरदार के डंगे असल में हिकड़ो सबक छडणो हो त जिस्मानी तकलीफूं नबियन के भी इंदियूं नबियन के पैगंबरन के अल्लाह जे महबूब शख्सियतुन के भी तकलीफूं अची विंदियूं हन वरी महबूबन उन जो इलाज कयो इलाज केड़ो कयो बिट्टो इलाज कयो हिकड़ो तबई इलाज बियो रूहानी इलाज लूण पानी में विझी यो है तबई इलाज शयुन सा इलाज कर बियो हुंदो रूहानी इलाज जेमें का दुनिया जी शय इस्तेमाल न कजे पढ़न जे जरिए रूहानियत जे जरिए इलाज कयो वने अलहम्द पढ़न पिया यो रूहानी इलाज हुयो पानी ए लूण सा उन में हथ मुबारक बोड़न पिया यो तबई इलाज हुयो उम्मत के सेखारियूं त तकलीफूं नबियन ते भी इंदियूं हन इलाज करण नबियन जी सुन्नत आ बीमारी जी दवा करण नबियन जी सुन्नत आ दवा थींदी आ शफा मिली विंदी आ शफा देण वारो रब आ तकलीफूं भी रब जे पारा इंदियूं हन इलाज करायो तकलीफूं रब लाए चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह
ओ मुझा पिनी प्यारा वाट उहा वठ भी जेका दिल पर नबी सेखारिया शादी भी उए कभी गमी भी उए कभी जे मदीने वारे मीर सेखारिया गाल कबूला कबूला पोको रुसे तो प्यो रुसे को रुसे तो प्यो रुसे मुखा मुहे जो पिरी मौला नख से लख भेरा लो कुरसे तरुसे वो लख भेरा मुखा मुहे जो पिरी मौला नख से लख भेरा लो कुरसे तरुसे ओ पिरिहा सुल क्यों थमे तो पिनी असा दिले बिसजण खेडनी सडनी असा दिले बिसाइया खेडनी सडनी कने पे जो पिरी तन पांद पुसे लख भेरा लो कुरसे तरुसे वो लख सुभान अल्लाह दुनिया रुसे परवाह ना है मेहना मिलन घबरायो न ओ मुझा दोस्तो मानू छाथा चवन न दिलगीर थियो पर जे राजी हुजे त मदीने वारो मीर राजी हुजे पो जे वक्ती तकलीफ अची वई तब अखियुन ते जे वक्ती तौर ते का आजमाइश अची वई तब अखियुन ते यार जे खातिर दुख भी सहना पवंदा आहिनि महबूब जे खातिर मेहना भी सहना पवंदा आहिनि मानू डेई मेहना मुखे कंदा को जे छोरीअ में छो सा पिथू थींदी पेर ते कंडा मुंह पेरन में तोड़े लख लगन अंगुर अंगूठी न बचे तोड़े छिपू पेर छिनन वींदे डाह पिरन जुती जात न पाया